नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में रिकॉर्ड तोड़ बरसातन बाद शहर जे पोश तरीन इलाइक़े ഡിഫൻസ് जे पाणी में बुॾल हुजण जा मंज़र सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।